त स्त्री या त विक्टम थी सघे थी या विलेन। जिन में विलेन ठहण जी सामर्थ्य न हूंदी आहे उहे विक्टिम हूंदियूं आहिनि। सॼे संसार में नारी संघर्ष बदस्तूर जारी आहे। हर जगह पितृ सत्ता ऐं धर्म सत्ता पंहिंजे मटियल रूप में साम्हूं आहिनि। तालिबान, मध्य पूर्व ऐं ईरान में कठ मुल्लापन जो विरोध हिन जा उदाहरण आहिनि। हालांकि वेस्ट में ख़ासि तौर सां यूरोप में काफ़ी राजनैतिक सामाजिक समानता स्त्रीअ जे हिस्से में आई आहे, पर ही सफ़र एतिरो सवलो बि कोन्हे। एलिन मॉर्गन लिखियो आहे, मर्द जी सत्ता इन करे न आहे त हू वधीक ताक़तवर ऐं बुद्धिमान आहे, बल्कि इन करे आहे जो स्त्री हुन जे रसोई घर में आहे और जेसी ताईं हूअ रसोई घर में आहे तेसी ताईं सत्ता ऐं संपत्ति मर्द वटि रहण वारी आहे। छोकी हुनखे पंहिंजी जॻह ख़बर कान्हे न, हुननि जी कंडीशनिंग आहे कि तोखे हिते ई रहणो आहे, रसोई सां बेडरूम, बेडरूम सां रसोई, हुनजी कंडीशनिंग आहे। त हुन कंडीशनिंग खां ॿाहिरि नथी निकिरी सघे। मर्द स्त्रीअ जी जंहिं शइ खे मारियो कुचलियो ऐं पालतू ठाहियो आहे उहा आहे संदसि आज़ादी। हिंदीअ में बि स्त्री विमर्श ते तमामु घणो लिखियो वियो आहे। महादेवी वर्मा सां गगन गिल ताईं हिकु लंबी परंपरा आहे। मां हिनखे छॾियां थी, नथी वञा, छो जो एतिरो असां करे न सघंदासीं। स्त्रीअ जो न पंहिंजो घर आहे, न परिवार, न नालो, न सुञाणप, न का जाति, न धर्म, न पंहिंजी ॿोली, न पंहिंजी संस्कृति। हुनजो सभु कुझु मर्द ॾिनो आहे। जेकॾहिं हूअ इहो सभु छॾे थी त हुन वटि पंहिंजो चवण लाइ कुझु बि न बचंदो। इन करे हूअ शयूं इकठियूं कंदी आहे ऐं शयुनि में ख़ुशियूं ॻोल्हींदी आहे, पर शयूं छॾे अॻिते वधण जे मौक़े खे बि न विञाईंदी आहे, छो जो विञाइण जे लाइ हुन वटि ग़ुलामीअ जे सिवा कुझु कोन्हे। स्त्रीअ जी इज़त जी हिकु ई शर्त आहे असांजे समाज में कि उहा कंहिं ॿिए सां सेक्स न करे ऐं पंहिंजे कुटुंब सां वफ़ादार रहे। इहा हुनखे क़ीमत चुकाइणी पवंदी आहे। पंहिंजी जेतिरी मिलियल आज़ादी आहे उन जी बि इहा क़ीमत चुकाइणी पवंदी आहे। बाबा अम्बेडकर चयो आहे, ग़ुलाम जो पंहिंजी ग़ुलामीअ जे प्रति अहसास ई बग़ावत जी पहिरीं शुरूआत आहे। हिंदीअ जे विपरीत जेकॾहिं असीं उर्दू अदब खे ॾिसूं त औरत जो रिवायती चहिरो घटि ॾिसण में थो अचे। उर्दूअ में स्त्री विमर्श जी शुरूआत असां खां काफ़ी पहिरियां थी वई हुई। उर्दू अदब में औरत जो बाग़ी चहिरो वधीक मुख़र आहे। चवंदा आहिनि न त जेतिरो वधीक दमन ओतिरी वधीक बग़ावत। बग़ावती औरतूं जॾहिं उथी बीह रहंदियूं आहिनि त सदियुनि जो दमन ऐं कुंठा लावे वांगुरु निकिरंदी आहे। गौर तलब ॻाल्हि इहा आहे त प्राचीन अरब में ई धीउनि जे पैदा थियण ते उन्हनि खे ज़िंदा दफ़न न कंदा हुया। असां वटि बि इहो ई थींदो आहे। हाणे बि धीअरूं कचिरे जे ढेर में ऐं कूड़ेदान में आमतौर सां मिली वेंदियूं आहिनि। साहित्य में इहा ई बाग़ी औरत पंहिंजे हक़ जे लाइ रड़ियूं ऐं वाका करे रही आहे। मुमताज़ शीरी, इस्मत चुगदाई, रुकैया सखावत हुसैन, तस्लीमा नसरीन, तहमीना दुर्रानी, किश्वर नाहिद, ही औरतूं पाण ते थींदड़ ज़ुल्मनि जे ख़िलाफ़ जॾहिं आवाज़ बुलंद कंदियूं आहिनि त मर्दनि जा कलेजा बि कंबी वेंदा आहिनि। उहा जॾहिं पंहिंजी आज़ादीअ जो ऐलान कंदी आहे त बेरहम खां बेरहम मर्दनि खां बि हज़ारे गुना अॻिते वधी वेंदी आहे। ही हुन जे अंदरि ई अंदरि जमा थींदड़ उहे तकलीफ़ूं आहिनि जेके उन्हनि बाग़ी औरतुनि जी कलम में बाहि भरींदियूं आहिनि। स्त्रीअ जो संबंध पंहिंजी देह सां ॾाढो पेचीदो आहे। हूअ पंहिंजी देह सां प्रेम बि कंदी आहे, नफ़रत बि, छोकी सॼी ग़ुलामी देह जे करे आहे। त स्त्री पंहिंजे देह खे प्रेम बि घणो कंदी, सॼो ॾींहुं सिंगारींदी, संवारींदी, हुनजी देह जे मथां पूरो मार्केट आहे, है न। ऐं पर मन ई मन में हिन सां नफ़रत बि कंदी आहे, छो जो इन जेका बि ग़ुलामी आहे न इन देह जे ई करे आहे। असल में हर पल हुनखे यादि हूंदो आहे त हिकु मर्द जी निगाह में हूअ कीअं थी लॻे। द सेकेंड सेक्स जी सुप्रसिद्ध
अदीबा सिमोन दो बोवार जंहिं चयो आहे त औरत पैदा न थींदी आहे, ठाही वेंदी आहे, हुन इहो बि चयो आहे त आईने जे साम्हूं बीही जॾहिं हिकु स्त्री पाण खे अलॻि अलॻि एंगल सां ॾिसंदी आहे त असल में हूअ पंहिंजे गहरे अवचेतन में वेठल मर्द जी वाह घुरंदी आहे। हूअ कॾहिं तइ न करे सघंदी आहे त पंहिंजी देह खे कीअं वठे। हुन जो पंहिंजी देह सां रिश्तो अदस्य ऐं अशरीरी आहे जंहिंखे हिकु मर्द ई तइ कंदो आहे। यानी हूअ एतिरी मजबूर आहे हिकु मर्द जी वाह घुरण जे लाइ कि अगरि हूअ हुन वाह करे छॾियईं त हीअ क़बूल कंदी ऐं अगरि हुन वाह न कई त हीअ डिस्टर्ब थी वेंदी। हा, वैलिडेशन खपे। आर्थिक गुलामी स्त्री गुलामीअ जो सभिनी खां वॾो कारण त आहे ई, ॿिया बि अनेक कारण आहिनि। वर्जीनिया वुल्फ घणा साल पहिरीं हर घर में औरत जे लाइ हिकु अलॻि कमरे ऐं 20,000 हिकु महीने जी वकालत कई हुई। अॼु त 2-3 लख थी वेंदा। अॼु बि घणनि औरतुनि लाइ ही हिकु सुपिनो ई आहे। मर्द जे मुक़ाबले स्त्री पंहिंजे देह में वधीक क़ैद आहे। हूअ पंहिंजी देह खां परे थियण या उनखे भुलिजण बि चाहे त कुदरत हुनखे इहो करणु न ॾींदी। न सोसाइटी न जागीरी समाज स्त्रीअ जी देह खे हिकु ढंग सां वापारींदो आहे ऐं पूंजीवादी व्यवस्था ॿिए तरीक़े सां। स्त्री पंहिंजी सूंहं न सुजाॻ हूंदी आहे ऐं इहा ई चेतना हुनखे ब्यूटी कॉम्पिटिशन ऐं बाज़ार जी तरफ़ वठी वेंदी आहे या बिस्तर जे रस्ते कुवत ऐं सत्ता जी तरफ़। जॾहिं पंहिंजे ते अची वेंदी आहे त पंहिंजे जिस्म जो इस्तेमालु करे सत्ता जी तरफ़ बि वधी वेंदी आहे। वञी हुनखे पाण खे साबित ई करिणो आहे। त सॼी भारतीय संस्कृति, सभ्यता, धर्म ऐं इतिहास स्त्री देह खे ढकण ऐं उघाड़ण में ई लॻल पिया हूंदा आहिनि, उते ई बीठा आहिनि। स्त्री पंहिंजे सूंहं जे करे मारिजी बि सघे थी ऐं गद्दी नशीन बि थी सघे थी। हूअ पंहिंजी देह जे अंदरि बि आहे, ॿाहिरि बि। साक्षी थी देह खे ॾिसंदी बि आहे ऐं अंदरि रही देह खे भोॻींदी बि आहे। ऐं इहो बि सचु आहे त जॾहिं जॾहिं स्त्रीअ पाण खे सुञातो आहे तॾहिं तॾहिं हूअ पंहिंजे पेरनि ते बीठी आहे, तॾहिं तॾहिं पूरे शबाब ते आई आहे, पंहिंजे वजूद जो एहतराम करायो आहे। पावरफुल स्त्रियूं उहे ई आहिनि जिन खे पंहिंजे कमनि जो हिसाबु कंहिं मालिक खे न ॾियणो पए या जेके पंहिंजा फ़ैसिला पाण वठी सघनि। औरतूं बि सत्ता जी कुर्सीअ ते वेठियूं आहिनि, हिंदुनि में घटि, शरीयत के शिकंजनि जे बावजूदि मुसलमाननि में वधीक। रजिया सुल्तान, चांद बीबी, हजरत महल, बेनज़ीर भुट्टो, हसीना शेख, ख़ालिदा जिया, असां वटि झांसीअ जी राणी ऐं अहल्याबाई खां पोइ सिधो इंदिरा गांधी आहे। पर इहे स्त्रियूं बि मर्दनि जी विछायल शतरंज जी बिसात ते उन्हनि जे नियम जे हिसाब सां खेॾंदियूं आहिनि। इहा बि उन्हनि जी मजबूरी आहे। उन्हनि स्त्री लाइ त कुझु बि न कयो, पर कोशिश इहा ई कई कि हुननि में का स्त्रीअ जहिड़ी कमज़ोरी ज़ाहिर न थिए। हिंदुस्तानी समाज जी राजनीतिअ में इंदिरा गांधी हिकु ख़ासि मोड़ हुई, पर उहा बि हिन कुंठा खां ॿाहिरि उन तरीक़े सां न निकिरी सघी जंहिं तरीक़े सां निकिरी पई सघे। साहित्य ऐं समाज जूं सभ खां बदनाम, लोधियल ऐं गुमराह औरतूं उहे आहिनि जेके पंहिंजे जिस्म ऐं मन खे पंहिंजनि मुड़ुसनि, स्वामियुनि या वॾनि ताईं जे महदूद न रखे सघियूं। देह जी घुर्जुनि जंहिंजे अंदरि आज़ाद इच्छा शक्ति जॻाए छॾी, उल्टा पतिता रंडी वैश्या अहिड़ी ई औरतुनि खे चयो वियो आहे जेके पंहिंजे जिस्म ते कंट्रोल न रखे सघियूं। जागीरी समाज स्त्रियुनि खे 3 नाला ॾिना आहिनि: ज़ाल, रखैल ऐं वैश्या। सिर्फ़ वैश्या जे अलावा कोई स्त्री आज़ाद कोन्हे। बुद्ध बि वैश्या खे आज़ाद मञियो आहे, छो जो संदसि को मालिक कोन्हे। बुद्ध बि वैश्या खे आज़ाद मञियो आहे, छो हुनजो कोई मालिक कोन्हे।
हिन समाज स्त्रीअ खे हमेशह उन्हनि जुर्मनि जी सज़ा ॾिनी आहे जंहिंजी ज़िमेदार हूअ पाण न आहे। स्त्री केॾी बि वॾी बुद्धिजीवी सॾाए मर्द जो जिद आहे त साम दाम दंड भेद सां हुनखे चेल छातियुनि ऐं थड़नि खां मथे उथण न ॾिए। चैस्टिटी बेल्ट जी अवधारणा ते तव्हां उर्दू में ॾाढियूं कहाणियूं पढ़ियूं हूंदव कि जॾहिं युद्ध में वेंदा हुया त चैस्टिटी बेल्ट में तालो लॻाए करे वेंदा हुआ। हिकिड़ो घुड़सवार हो जेको युद्ध ते फौजी थो वञे पियो त हुनखे लॻुसि कि मां तालो त लॻाए आयो आहियां पर चाबी मूं वटि रहिजी वई आहे, है न। त पंहिंजे दोस्त खे चाबी ॾिनई, चई घर वञी करे चाबी मुंहिंजे हुनखे ॾिजांइ, वाइफ खे ॾिजांइ। ऐं हिकु सम्झी वियो न हिन अॻिते छा थियो हूंदो। ऐं हिकु घुड़सवार जॾहिं वञे पियो त चैस्टिटी बेल्ट जो तालो लॻाए करे चाबी समुंड में फिटी करे वियो। ऐं हूअ जेका वॾे घर जी औरत हुई हू सॼो पंहिंजो संपत्ति लॻाए छॾी कि जेको चाबी ॻोल्हे अचे मां हुनजी। त इहे जेतिरो प्रेशराइज़ कंदो न शइ ओतिरी तेज़ीअ सां ॿाहिरि निकिरंदी। हा 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 चवंदा आहिनि भाषा सां ई इंसान जो वजूद आहे। भाषा इज़हार जे स्तर ते अचण खां पहिरियां माण्हूअ जो संस्कार स्वभाव ऐं प्रकृति ठही वेंदी आहे। स्त्रीअ जी विडंबना इहा आहे त जंहिं भाषा खे उहा पंहिंजो सम्झंदी आहे उहा भाषा बि हुनजी कोन्हे। उहा भाषा बि मर्द जी हूंदी आहे जेका स्त्रीअ खे पंहिंजी ताक़त जो अहसासु कराईंदी आहे। ॿोलीअ जा सभु इशारा ऐं मुहावरा मर्दनि जे हिसाब सां ठहियल आहिनि। हूअ उन्हनि खे ई वापारींदी आहे। हूअ बि पंहिंजे पुट खे चवंदी आहे, छोकिरियुनि वांगुरु छो थो रोईं, छोकिरियुनि वांगुरु छो थो ड्रिॼीं। असां आमतौर ते घर में ॿुधंदा आहियूं, है न। कॾहिं कॾहिं हूअ धड़ल्ले सां माउ ऐं भेण जूं गारियूं ॾींदी आहे ऐं भुलिजी वेंदी आहे त उहा पंहिंजी ई बेइज़ती करे रही आहे। वरी बि तमामु बंदिशुनि जे बावजूदि इशारनि ऐं ॻुझनि लफ़्ज़नि में हुन पंहिंजी हिकु निहायत निजी ॿोली बि ठाही आहे। हूअ इशारनि में केतिरियूं ई ॻाल्हियूं चई ऐं सम्झी वेंदी आहे। हालांकि जाब्ते ऐं असुरक्षा जे विच पंहिंजी ॻाल्हि चवण ऐं मञाइण बि हिकु ॾुखी ॻाल्हि आहे। हुन जा सभु गीत ऐं भॼन पंहिंजनि ई दुखनि जा इज़हार आहिनि। मर्दनि जी कृपा जी भीख घुरंदी स्त्रीअ जी यातना लॻभॻि हर जॻह हिकु जहिड़ी आहे। पुरुष हिन खे विधवा विलाप या औरतुनि जी बड़बड़ चवंदो आहे। न ॼाण केतिरियूं शयूं उहा पुरुष खां घुरंदी आहे। पंहिंजो आत्मसम्मान बि घुरंदी आहे, मिलियल कोन्हे इसको। हारायल स्त्री झेड़ाकार ऐं गुस्सैल थी वेंदी आहे। इहे ई विलाप ऐं झेड़ा संदसि बग़ावत आहे। भाव स्त्रीअ जो स्थाई भाव आहे। हर स्त्री ॾिजंदी आहे, हर